लिगारी साहब साइन पंहिंजी PC1 तो तैयार करे, रोशन कनासरो उन ते साइन आहे उनजी, ऐं उहो जेको ठीको उमरकोट जे किले जो मुख़्तलिफ़ नालनि में वेड़े 3 करोड़ खां 33 करोड़ खां 1 अरब ताईं खणी विया, ऐं उते हाणे कमु वञी पियो करे इहो वलीउल्लाह भुट्टो ठेकेदार, जंहिं सॼी सिंध जे सकाफ़त खे उॾेई जीअं तबाह कयो आहे, जंहिंखे को चवां थो का कानूनी हैसियत उनजी कान्हे, उनजे जेकॾहिं उनजे समूरनि ठेकनि जी इंक्वायरी थिए त हमरा आउं चवां थो कोई टीप न मिली वञेसि त आउं पंहिंजे माना मूंखे जेका सज़ा ॾियो उहा ॾियण जे लाइ ऐं क़बूल करण जे लाइ तयारु, उन जे लाइ हाणे आउं अचां थो अहम ॻाल्हि ते, ऐं मुख़्तसिर वीडियो ठाहिण जी कोशिशि कंदुमि त मुसलसिल उहो अकबर लिगारी सरदार शाह जेको पाण खे पढ़ियो लिखियो अदीब दानिश्वर शाइर क़िस्म जो, ही तव्हांजे पढ़ियल लिखियल वज़ीरनि जा हाल आहिनि बाबा, ही कंहिं जाहिल वॾेरे जा हाल कोन्हनि, ही पढ़ियल लिखियल वज़ीरनि जा हाल आहिनि त मुल्ज़िम जेल में आहे, गिरफ़्तार थी चुको आहे, सज़ा मिली वई अथसि, मिलण वारी अथसि या मिलंदसि फ्यूचर में, भली बेगुनाह बि थिए, असां चऊं था अलाह करे कंहिं दुश्मन ते बुरो ॾींहुं न अचे, पर वज़ीर साहब उनखे चवे थो त जेल मां वेही कमु कर, जेल में वेही तूं कल्चर डिपार्टमेंट हलाए, ठीका हलाए, ज़हीर शेख खे नवाज़ अबड़े खे कर, ऐं उन सां गॾु हाकिम राहू जेके प्रोमोशनूं मिलनि थियूं उन्हनि जा फाइल पिया आहिनि त हुनखे पोस्टिंग सुठी मिले, उहो पैसा खणी पियो हले, हीअ असांजे पढ़ियल लिखियल वज़ीर जो कमु आहे। उमरकोट वासियो, तव्हांखे आउं कंहिं जाहिल वॾेरे जी ॻाल्हि नथो कयां, आउं पीपल्स पार्टी जे कंहिं आम वज़ीर जी ॻाल्हि नथो कयां, आउं उन पढ़ियल लिखियल वज़ीर जी ॻाल्हि कयां थो जेको असांखे सॼी ज़िंदगी काविश जे आर्टिकल्स में ख़ूबसूरत सिंध जा ख्वाब ॾेखारींदो रहियो, जेको असांखे यूरोप ऐं एशिया ऐं उन सां गॾु जेके सुधरियल मुल्कनि जा मॉडल हिते पेश करे असांजे सिंध खे हिकिड़ो नए शिकिल में ॾिसण जा ख्वाब ॾेखारींदो रहियो, उन माण्हूअ सिर्फ़ु 4-5 सालनि में 4 खां 5 अरब रुपयनि जा घपला कया आहिनि, ऐं इहो कमु कंहिंजो आहे, इल्ज़ाम असांजो आहे, कमु कंहिंजो आहे इंक्वायरी करण वारनि जो, उहो नेब आहे, एंटी करप्शन खां त थींदो कोन, ज़ाहिर एंटी करप्शन त हिकिड़ो टूल आहे ॿियनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जो, उन शख़्स खां इहा उमेद हुई त उहो इंक्वायरी कंदो, पंहिंजे करप्ट क़िस्म जे ऑफिसरनि खे नेकाली ॾींदो, सिस्टम सां विढ़ंदो, पंहिंजनि आणींदड़नि सां विढ़ी इहो साबित कंदो त कुर्सी अहम न आहे, सिंध अहम आहे, उन शख़्स हिननि कनासरनि जे थ्रू, हिन करप्ट सिस्टम जे थ्रू, पंहिंजे दोस्तनि जे थ्रू, वलीउल्लाह भुट्टे जे थ्रू, अकबर लिगारी जे थ्रू, मंज़ूर कनासरे जे थ्रू सिंध सां वेदन कई आहे, ऐं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चई कसम खणी चवां थो, जे मूं सरदार शाह ते हिकिड़ो बि कूड़ो इल्ज़ाम हयो आहे त क़यामत जे ॾींहुं मूंसां हिसाब थींदो, सरदार शाह जी आउं बेहद इज़त कंदोसि त ही वज़ीर का तब्दीली आणींदो, पर बबरनि खां ॿेर घुरण वारो कमु कयुमि, हिन वज़ीर पुठी में छिरो हयो, हिन वज़ीर असांजी ख़बरुनि जे बुनियाद ते उन्हनि खे चवंदो रहियो कंपेन हलायोसि मालिकनि जे ख़िलाफ़, तव्हांजे बि हिनखे नौकिरी मां कढायां, हिकिड़े ॾींहुं मूंखे चयईं त फिलानी मीटिंग में तोखे क़त्ल करण जो प्लानिंग पे थी त तोखे CTD खां खणाईंदासीं, पर मूं चयोमान त न, इहो 2017 जी ॻाल्हि थो ॿुधायां, हीउ वज़ीर आहे, आउं चवां थो मूंखे सिंध धरती जी हिकु हिकु मिटी जे ज़रे जो कसम आहे, मूं सरदार शाह ते को कूड़ो इल्ज़ाम न हयो आहे, मूंखे ख़बर जेका मिली आहे कल्चर डिपार्टमेंट जे पंहिंजे ऑफिसरनि ॾिनी आहे, सरदार शाह ऐं मंज़ूर कनासरे जे गठजोड़ खे अॼु आउं बेनकाब कंदुसि त मुंहिंजी पोस्ट में हिकिड़े कंहिं ग़लति नालो मूं कंहिं सोर्स जो लिखियो ॿिए नाले सां त यार मतां हुनजी प्राइवेसी मुतासिर न थिए, उन ऑफिसर खे सॾु कयूं जंहिंजो ग़लति माना ॼाणी वाणी मूं नालो लिखियो, उन सां 1.5 कलाक मीटिंग कयूं त यार तूं उन ख़बरूं छो थो ॾीं, हे शख़्स आहे पढ़ियो ॻढ़ियो वज़ीर, उन जे बावजूद असां सरदार शाह सां कॾहिं ज़ातियात ते न लथासीं, सरदार शाह